अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार वाबाला मौलू किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर 59। रिवायत है हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने कुबा में कबीले बनी उमरो बिन औफ जिन वटि क़याम फरमायो ऐं 10 ॾींहं खां ज़्यादा मुक़ीम रहियो। हिकु रिवायत में आहे त 15 ॾींहं रहियो। जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन आया त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उमरो बिन औफ जे घर मकान ते मुक़ीम हुया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई वक़्तु अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जिन सां गॾु बनी औफ जिन वटि आया। इहो ॾींहुं जुमे जो हुयो। सिजो बुरी रहियो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकु मस्जिद जे तइमीर जे लाइ ख़ुतूत ऐं निशानात क़ाइमु कया ऐं कबीले जे तइन ऐं क़िबले जे तइन फरमाई। उन ई मस्जिद में 2 रकअत नमाज़ जुमे अदा कई ऐं ख़ुतबो पढ़ियो ऐं उन ई ॾींहुं मदीने में दाख़िल थिया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन ई नाका ते सुवार हुया। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन हज़रत जिन सां गॾु हुया। अंसार जे जंहिं बि कबीले वटां गुज़रंदा हुया उहे माण्हू इस्तक़बाल कंदा हुया ऐं इल्तिजा कंदा हुया, हुज़ूर अकरम करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि क़याम फरमायो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, नाका जी राह छॾियो, इहा परवरदिगार जे तरफ़ां मइमूर आहे। इहो जंहिं तरफ़ चाहींदो नाका थी वेंदो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महार छॾे ॾिनी। आख़िर उन मक़ाम ते पहुतो। इमाम अलैहिस्सलाम मस्जिद रसूल जे दरवाज़े तरफ़ इशारो कयो। नाका हज़रत अयूब अंसारीअ जे दरवाज़े ते वेही रहियो जंहिंजो नालो ख़ालिद बिन ज़ैद हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाका तां लथो, उन महले जा सभु माण्हू हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चो तरफ़ गॾु थी विया। हर हिकु चाहींदो हुयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे घर में क़याम करे, लेकिन हज़रत अयूब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी माउ सबक़त करे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सामान असबाब संदसि घर पहुचायो। ऐं जॾहिं माण्हुनि घणो इसरार कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त माण्हू संदसि सामान सां गॾु हूंदो आहे। ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अयूब जिन जे घर में दाख़िल थी वियो ऐं सैद बिन ज़रारा ऐं असद बिन ज़रारा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाका संदसि घर काए वियो। इब्न आशूब जनाब सलमान रज़ी अल्लाह ताला खां रिवायत कई आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाका हज़रत अयूब अंसारीअ जे दरवाज़े ते बीही रही त हज़रत अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला संदसि माउ खे सॾु कयो। मादर इकरामी दरवाज़ो खोलियो। सैयदुल बशर रबिया ऐं मुज़म्मे सभिनी खां बुलंद मर्तबा रसूल मुश्तबा जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा आयो आहे। उन जी माउ अंधी हुई ऐं दरवाज़ो खोलियो ऐं फरमायो, ऐं काश मुंहिंजूं अखियूं हुजनि हा त मौला जी ज़ियारत करियां। इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन हथ मुबारक उन जे चहिरे ते फेरियो त इहा ॾिसणु लॻी। ऐं पहिरियों मौजूदु हुयो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मदीने में ज़ाहिर थियो। रावी पुछियो, कहिड़े वक़्तु जनाबे रसूल ख़ुदा हज़रत फ़ातिमा सलामुल्लाह अलैहि जिन खे हज़रत अलीअ जिन सां तजवीज़ कयो। इमाम अलैहिस्सलाम फरमायो, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो, हिजरत जे 1 साल पोइ मदीने में उन वक़्तु हज़रत फ़ातिमा सलामुल्लाह अलैहा 9 सालनि जी हुई।
रिवायत हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां फरमायो मस्जिद कुबा में नमाज़ूं पढ़ो, छो त सभिनी खां पहिरीं मस्जिद आहे जंहिंखे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने अचण वक़्तु नमाज़ पढ़ी हुई। हदीस हसन में फरमायो जंहिं मस्जिद जे बारे में ख़ुदा फरमायो आहे त पहिरीं ॾींहं खां जंहिंजी बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारीअ ते रखी वई हुई उहा मस्जिद कुबा आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अरसे में हज़रत अयूब अंसारीअ जे घर असहाबनि सां गॾु नमाज़ पढ़ंदो हुयो। पोइ वरी असद बिन ज़रारा जिन खे फरमायो